मार्चिवेल चइनि ॼणनि ऐं 5 ज़ख़्मियुनि जो सरकारी फ़रियाद ते ॻोठाणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। सीआईए इंचार्ज जी फ़रियाद ते केस में रजब जलबाणी, लियाकत ग़ुलाम रसूल ऐं मोड़ियो खे नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त केस में 250 अणॼातल जवाबदारनि खे बि नामज़द कयो वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ केस जी कॉपी हथ करे वरिती। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। माड़ी जलबाणी वाक़े में मार्चिवेल चइनि ॼणनि ऐं 5 ज़ख़्मियुनि जो सरकारी फ़रियाद ते ॻोठाणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। सीआईए इंचार्ज जी फ़रियाद ते केस में रजब जलबाणी, लियाकत ग़ुलाम रसूल ऐं मोड़ियो खे नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त केस में 250 अणॼातल जवाबदारनि खे बि नामज़द कयो वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ केस जी कॉपी हथ करे वरिती। अवां खे आगाह कयूं पिया। माड़ी जलबाणी वाक़े में मार्चिवेल 6 ॼणनि ऐं 5 ज़ख़्मियुनि जो सरकारी फ़रियाद ते ॻोठाणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। सीआईए इंचार्ज जी फ़रियाद ते केस में रजब जलबाणी, लियाकत ग़ुलाम रसूल ऐं मोड़ियो खे नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त केस में 250 अणॼातल जवाबदारनि खे बि नामज़द कयो वियो आहे। सिंध टीवी न्यूज़ केस जी कॉपी हथ करे वरिती आहे। इन हवाले सां तफ़सीलात सां राब्तो कयो आहे नवाब शाह में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़ुल्फ़िकार ख़ासकरी सां। जी ज़ुल्फ़िकार, अपडेट कजो, केस दाख़िल कयो वियो आहे। जी बिल्कुल ही तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त माड़ी जलबाणी वारो जेको वाक़ियो थियो, जंहिंमें 4 ॻोठाणा मारिजी विया ऐं 5 ज़ख़्मी थिया, उनजी जेको सरकार तरफ़ां सीआई इंचार्ज नवाब शाह आहे, मक़सूद रज़ा मंगणार उन माड़ी जलबाणी थाणे ते केस दाख़िल कराईंदे ॼाणायो वियो आहे त असां जवाबदार लियाकत खे जेको हिरासत में वरितो आहे, उनजी निशानदहीअ ते असां ॻोठ माड़ी जलबाणी में वियासीं पिए त असांखे इतला हुयो त उते धमाकेदार मादो या कुझु दहशतगर्द जेके रहनि था, ऐं असां जीअं सर्च शुरू कयो त जवाबदार जंहिंमें नॉमिनेट कयो वियो आहे रजब जलबाणी, हरीफ़ जलबाणी ऐं 250 जेके अणॼातल जवाबदार आहे, उन वटि कलेक्शन कोपू, डंडा ऐं लठियूं जिन असां ते हमिलो कयो। ऐं बाद में जेको आहे मोरियो जलबाणी, मुनीर जलबाणी ऐं ग़ुलाम रसूल जलबाणी, उन्हनि जेके असां फायरिंग कई, जंहिंजे नतीजे में ॻोठाणा मारिजी विया ऐं ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त असांजा पुलिस अहलकार ऐं रेंजर्स वारा बि ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं असां अहिड़ी फ़रियाद जेको आहे सो माड़ी जलबाणी थाणे ते दाख़िल करे रहिया आहियूं। इहा जेको एफआईआर दाख़िल कराई आहे, उहा सीआई इंचार्ज नवाब शाह जेको आहे मक़सूद रज़ा मंगणार ते जेकी एफआईआर जी कापी आहे, उहा सिंध टीवी न्यूज़ हथ करे वरिती आहे। ऐं इहा एफआईआर उन ॾींहुं 28 तारीख़ ते ई दाख़िल कराई वेई, शाम जो 3:30 खां वठी 4 बजे वारे टाइम ते। ऐं उहा कापी जेकी एफआईआर जी आहे, जेकी उते दाख़िल कराई आहे सरकार, उहा सिंध टीवी न्यूज़ हथ करे वरिती आहे। जी वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार, इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।